अस्सलाम वालेकुम। मैं सिटी में अरबाब आला मौजू हमद सब हमद एहसान सारा अल्लाह करीम रब्बुल आलमीन रहीम लाइ आहे, जेको जहाननि जो पालनहार आहे, करम रहम कंदड़ आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह करीम रब्बुल आलमीन रहीम लाइ आहे, जेको जहाननि जो पालनहार आहे, करम रहम कंदड़ आहे। जॾहिं हुकुम फरमाए कंहिं कम जो त उनखे उहो पर अल्लाह करे जो चाहे। अल्लाह आहे, न आहे को बि महबूद उन खां सवाइ पंहिंजो पाण ज़िंदा ऐं ॿियनि खे क़ाइमु रखण वारो, पर अल्लाह करे जो चाहे। अल्लाह वॾो बरकतुनि वारो, वॾो फज़ल वारो आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह करीम रब्बुल आलमीन रहीम लाइ आहे, जेको जहाननि जो पालनहार आहे, करम रहम कंदड़ आहे। उनखे न झूठो अचे न निंड, जेकी कुझु आसमाननि में आहे, जेकी कुझु ज़मीन में, उन्हीअ जो आहे। हज़रत इमरान जे घर वारी हज़रत मरियम अलैहिस्सलाम खे संदसि रब जे हवाले कयाई। उन जे रब सुहिणे नमूने ऐं उन जे परवान चढ़ायाई, पर अल्लाह करे जो चाहे। अल्लाह इबादत जे लाइक़ु आहे, अल्लाह बख़्शणहार बख़्शींदड़ आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह करीम रब्बुल आलमीन रहीम लाइ आहे, जेको जहाननि जो पालनहार आहे, करम रहम कंदड़ आहे। ऐं अल्लाह उनखे हज़रत ज़करिया जे हिफ़ाज़त में ॾिनाई। ऐं जॾहिं वियो हज़रत ज़करिया उन वटि नमाज़ पढ़ण वारी जाइ ते ॾिठाई। उन वटि नऊं फ्रूट मेवा रिज़्क़ चयाई, ऐं मरियम ही तो वटि किथां आयो? अर्ज़ु कयो ही अल्लाह वटां, बेशक अल्लाह रिज़्क़ ॾे थो बिना हिसाब जे, पर अल्लाह करे जो चाहे। अल्लाह महबूद आहे सारी ख़ल्क़ जो, अल्लाह ख़ालिक़ रज़ाक़ आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह करीम रब्बुल आलमीन रहीम लाइ आहे, जेको जहाननि जो पालनहार आहे, करम रहम कंदड़ आहे। ॼाण रखो बेशक अल्लाह बेपरवाह सारायल आहे। उते बाॾायो हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम पंहिंजे रब खे अर्ज़ु कयाई, ऐं मुंहिंजा रब मूंखे पाण वटां ॾे पाक औलाद, बेशक तूं ॿुधण वारो आहीं, पर अल्लाह करे जो चाहे। अल्लाह ग़ालिब आहे, अल्लाह वहाब आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह करीम रब्बुल आलमीन रहीम लाइ आहे, जेको जहाननि जो पालनहार आहे, करम रहम कंदड़ आहे। आवाज़ ॾिनो मलाइकनि उतां, ऐं हू पंहिंजे जाइ ते नमाज़ पढ़ी रहियो हो। बेशक अल्लाह ख़ुशख़बरी तोखे हज़रत यहया अलैहिस्सलाम जी अल्लाह पारां हिकु कलमे जे तस्दीक़ कंदो। हज़रत यहया अलैहिस्सलाम चयो, पोड़ो उमिरि रसीदा पीरी, मुंहिंजी ज़ाल सुंढाए। मलाइकनि फरमायो, अल्लाह करे थो जो चाहे, पर अल्लाह करे जो चाहे। अल्लाह लतीफ़ लुत्फ़ कंदड़ आहे, कुशादे इल्म वारो आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह करीम रब्बुल आलमीन रहीम लाइ आहे, जेको जहाननि जो पालनहार आहे, करम रहम कंदड़ आहे। जॾहिं चयो मलाइकनि, ऐं मरियम बेशक अल्लाह तोखे चूंडियो आहे ऐं चङी तरह पाक कयो आहे, सॼे जहान जे औरतुनि ते तोखे पसंदि कयो आहे। चयो मलाइकनि हज़रत मरियम अलैहिस्सलाम खे, ऐं मरियम हिकु कलमे जे पाण वटां, जंहिंजो नालो मसीह पुटु मरियम जो,
पर अल्लाह करे जो चाहे। अल्लाह समीउन बसीर आहे, अल्लाह फटाव आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह करीम रब्बुल आलमीन रहीम लाइ आहे, जेको जहाननि जो पालणहार आहे, करम रहम कंदड़ आहे। चयो मलाइकनि सुहिणे मुंहं ॾे इज़त वारो हूंदो दुनिया ऐं आख़िरत में कुर्ब वारो, ऐं ॻाल्हाईंदो माण्हुनि सां पींघे में ऐं पकी ॼमार में ख़ासि हूंदो। पर अल्लाह करे जो चाहे। अल्लाह ख़बर रखंदड़, अल्लाह ख़बीर आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह करीम रब्बुल आलमीन रहीम लाइ आहे, जेको जहाननि जो पालणहार आहे, करम रहम कंदड़ आहे। अर्ज़ु कयो हज़रत मरियम अलैहिस्सलाम, ऐ मुंहिंजा रब, मूंखे कीअं थींदो ॿार, जॾहिं त न आहे लाठो मूंखे हथु कहे। फरमायो मलाइकनि, ईअं ई अल्लाह पैदा करे थो, पर अल्लाह करे जो चाहे। अल्लाह मुग़नी अल हफ़ीज़ आहे, अल्लाह अल हफ़ीज़ अल मुग़नी आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह करीम रब्बुल आलमीन रहीम लाइ आहे, जेको जहाननि जो पालणहार आहे, करम रहम कंदड़ आहे। अल्लाह सेखारींदो किताब ऐं हिकमत ऐं तौरेत ऐं इंजील ऐं रसूल हूंदो बनी इसराईल ॾे। ही फरमाईंदो त मूं आंदी आहे तव्हां वटि हिक निशानी तव्हांजे रब वटां। मलाइकनि फरमायो, तव्हां वटि हिक निशानी, ही फरमाईंदो त मूं आंदी आहे तव्हां वटि हिक निशानी तव्हांजे रब वटां। ठाहियां थो तव्हां लाइ मिटीअ मां शिकिल मुहादे पखीअ जे, पोइ फूकियां थो त जल्दी थी वञनि था पखी अल्लाह जे हुकुम सां। ऐं आऊं शफ़ा ॾियां थो माउ पेटा अंधे ऐं अछे दाग़ वारे कोड़े खे, जीआरियां थो मुअल अल्लाह जे हुकुम सां। ऐं तव्हांखे ॿुधायां थो त जेकी तव्हीं खाओ ऐं जमा करियो था पंहिंजे घरनि में, बेशक उन्हनि ॻाल्हियुनि में तव्हां लाइ वॾी निशानी आहे। जेकॾहिं तव्हीं ईमान रखो था ऐं तस्दीक़ कंदड़ आहियां पाण खां अॻु किताब तौरेत जी, ऐं उन जे लाइ जो हलाल करिया तव्हां लाइ कुझु उहे शयूं जेके हराम हुयूं तव्हां ते मां वठी आयो आहियां। निशानी तव्हांजे रब पारां, सो अल्लाह खां ॾिजो। पर अल्लाह करे जो चाहे, अल्लाह समंद आहे, अल्लाह मान्य आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह करीम रब्बुल आलमीन रहीम लाइ आहे, जेको जहाननि जो पालणहार आहे, करम रहम कंदड़ आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन खे मलाइकनि बिशारत ॾिनी। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी सुंढ ऐं उमिरि 90 साल ऐं 100 साल हुई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन खे हज़रत इसाक़ अलैहिस्सलाम, हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जिन पैदा थिया। अल्लाह हिकमत ॾे थो जंहिंखे चाहे, जॾहिं हुकुम फरमाए कंहिं कम जो त उनखे इहो। पर अल्लाह करे जो चाहे, जंहिंखे मिली हिकमत उनखे भलाई मिली। अल्लाह वॾो हिकमत वारो आहे, अल्लाह हकीम आहे, अल्लाह बाज़ारो आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह करीम रब्बुल आलमीन रहीम लाइ आहे, जेको जहाननि जो पालणहार आहे, करम रहम कंदड़ आहे। हा अल्लाह वाट ॾे थो जंहिंखे थो चाहे। ऐं अल्लाह रब असांजा न पकड़ असांजे जॾहिं असीं भुलिजूं या चुक करियूं, ऐं माफ़ फरमाए ऐं बख़्शिश फरमाए ऐं महिरबानी कर तूं असांजा मौला मदद कर। तूं सभु ॼाणंदड़ आहीं, महिरबान आहे। अल्लाह तवाब आहे, अल्लाह गफ़ूर शकूर आहे, अल्लाह सत्तार गफ़ार आहे, अल्लाह रहमान रहीम आहे।
अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदन व अला आल मुहम्मदन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदन व अला आल मुहम्मदन कमा बारकता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदन व अला आल सय्यदना मुहम्मदन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदन व अला आल मुहम्मदन व आलिहि व सहाबिहि अजमईन आमीन या रहमत राहिमीन आमीन। सब हमद एहसान सारा अल्लाह करीम रब्बुल आलमीन रहीम लाया है, जेको जहानन जो पालनहार आहे, करम रहम कंदड़ आहे।